के हिकिड़ी अहिड़ी जॻह ते गॾियूं जिते 800-900-1000 माण्हुनि जो मेड़ाको हुजे। उन नए उत्साह सां तव्हांखे जेको आहे सो असीं का शइ ॾेखारींदा। हीअ नवाण तव्हांजे साम्हूं इंशाअल्लाह तब्दीली वारा रूप खणी ईंदी। ऐं असांजी भेण अबा फरज़ाना मेमण खे भलीकार करियां थो। ऐं हिकिड़ी शइ तव्हां दोस्तनि जे ज़हन में हुई आहे, ज़हन मां थोरी वाज़े करे वञा त अबा फरज़ाना मुझे उहदेदार अबा रुखसाना जी स्कूल की नायब टीचर है, अदी बेखबर है। तो पोइ उहदेदार कंहिं दोस्त जे पैनल में आहियां। उन्होंने मैट्रिक जो सर्टिफिकेट वठी तस्वीर वठी ॾेई छॾियो। वधीक चवां कुझु वधीक चवां कुझु हूंदो न। नोटिफिकेशन ते था ॻाल्हायूं असां सखर खे माफ़ कयो, आज आणो तव्हां सम्झो त कहिड़े थो करियां ऐं हीअ को क्लियरेंस करे वठो। सखर कोर्ट जे डिसीजन ते असां ही इलेक्शन कमीशन ईमानदारी दर खोलियो पियो। बख़ुदा मूंखां कलमू भराए पुछो 15 जनवरी ते ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह जो दर खोलियो। इलेक्शन कमेटी मोड़ वेठी हुई, इहो चेयरमैन वेठो अथव। असांजो हिते प्रोग्राम पे हलियो। मोड़ फेयरवेल पार्टी हुई, 4 प्रोग्राम हुआ तव्हांजे सामने ते मुंहिंजी स्टेजीज़ लॻल आहिनि। असीं सरियाम वेठा हुआसीं, इलेक्शन कमेटी वेठी हुई। असां दरपूर करे कंहिं कमरे में कंहिं स्कूल में तालो भरी फार्म कोन भरियो। बख़ुदा मुंहिंजे चईनी जो लॻी कयो अफ़सरूं भरिया ॻाल्हि करे सघां थो मीडिया ते शयूं। असीं कंहिं क़िस्म जी का ॻाल्हि वधीक कोन था करियूं। अला करे दोस्त ख़ुशि हुजनि। सखर कोर्ट जो फ़ैसिलो हो, असां उन जी तारीख़ कई आहे। उन जे बायोलाज मुताबिक़ असां इलेक्शन जो फार्म भरियो आहे। सरेआम असां जेको आहे सर्व साईं जी हाज़िरी कई आहे। काए बजाए कयो आहे। हींअर असांजो वॾो प्रोग्राम हो ऐं तव्हां सभिनी जो थोरा ऐं साईं तव्हां गुज़ारिश कंदो थोरो निमायत थी वे। मुंहिंजे स्कूल जी क्रीम आहे, मुंहिंजे स्कूल जो भीम आहे, मुंहिंजे स्कूल जो बाक़ाइदे थंब आहे। हाणे उहो साईं वॾो वेठो कुर्सीअ ते आहे ऐं गुज़ारिश कंदुसि छो त मूंखे कंहिं दोस्त चयो त तव्हां बेंचूं ते विहारियो आहे। ही बेंचूं असांजी मीरास आहे, ही बेंचूं असांजो बुनियाद आहिनि। हिननि बेंचुनि खां 80 वॾा मथे आया आहियूं ऐं हींअर असीं रसूल था करूं। साईं ममता जी इलाही सारी चूंटी आयल के हारा जे मेडनी उहदेदारनि खे गुलनि जा तोहफ़ा पेश कयो। ताली हक़ाए उस्ताद जो असां चोर गेट का गुनाया उस्ताद तंजीम जो एक ताज आहे। असां उस्ताद पेशे जी खिदमत करण वाला उस्ताद सिलेक्ट कया आहिनि। इंशाअल्लाह असांजी कार के मोहब्बत के दिले लेवल पंहिंजो साथ निभाईंदा। का मायूसी जी ॻाल्हि कान्हे। मुल्क ये असांजे पैसे जो रोको क़ीमत आहे। हिननि चपल खे थोरो गुलाब जे गुल जी खिलायो। मोह सभा मुरझाया पिया आहिनि। ये ना और गमे नहीं पानी लेके आओ उस्तादों के लिए जाओ। 1 सेकंड में नहीं, सभी दोस्तों ने पानी खड़ी सही है। पानी बता ना कमेटी का गुजारिश है दोस्तों के पानी प्रोवाइड करें। सही है। हमदर्द के गुजारिश का नासिर है। हमदर्द
इलेक्शन कमिटी चेयरमैन के लोकतंत्र दिवस इलेक्ट किया है उनके हालात कलेक्टिवली apa ke sana? Tahan mobile dulu, serah ke panik.